जो असां पढ़ी वठंदासीं अंग्रेज़ी ज़बान जा जेके अखर आहिनि उन्हनि खे अंग्रेज़ी वर्ड्स जे अंदरि पढ़ण जे दौरान उन्हनि जो जेको आवाज़ आहे सिंधी में उहो असां कहिड़ो उचारींदासीं या चवंदासीं। अंग्रेज़ी जो अखर आहे बी उनखे असां सिंधी जे बेबदक जे आवाज़ में पढ़ंदासीं ऐं बेबदक जो आवाज़ असांजे ज़हन में हूंदो ऐं पोइ उनखे प्रोनाउंशिएट कंदासीं। बुक, बट, बिग, बैंक, डी जेको आहे उनखे असां दाल जी आवाज़ में पढ़ंदासीं। डे, डोर, डीन, एफ जेको आहे असां उनखे फे फानुश जी आवाज़ में पढ़ंदासीं। फेन, फुल, फीट, एच आहे असां उनखे हे हजम जी आवाज़ में पढ़ंदासीं। हुक, हुड, हेल्थ, हेल्थ, ह्यूज, अंग्रेज़ी जो अखर आहे जे उनखे असां जीन जुती जी आवाज़ में चवंदासीं। जग, जस्ट, जोकर, जैकेट, के आहे उनखे असां काफ कुते जी आवाज़ में पढ़ंदासीं। करीम, की, किंग, कोबरा, किल, एल आहे उनखे असां लाम जी आवाज़ में पढ़ंदासीं। लुक, लॉट, लाहौर, ले, लाइ, लॉटरी, एम अखर आहे उनखे मीम जी आवाज़ में पढ़ंदासीं। मेन, मीट, मोनी, मोंकी, मैंगो, एन आहे उनखे असां नून जी आवाज़ में पढ़ंदासीं। नॉर, नॉट, नेगेटिव, पी आहे असां उनखे पे पग जी आवाज़ में पढ़ंदासीं। प्री, पे, प्रॉपर, क्यू आहे उनखे असां कॉफ कलम जी आवाज़ में पढ़ंदासीं। क्वीन, क्वालिटी, किक, क्वाइट, क्वाइल्ट, आर आहे उनखे असां रे जी आवाज़ में पढ़ंदासीं। और रॉकेट, रेनबो, रूम, रो, एस आहे उनखे असां सीन सिटी जी आवाज़ में पढ़ंदासीं। सेफ, सोन, सच, सिकुल, सितुल, टी आहे उनखे असां टे तारे जी आवाज़ में पढ़ंदासीं। टेन, टीच, टॉप, टोनी, टोटल,